मञा थी त ॾुख इंसान जे जीअ खे झोरे विझंदा आहिनि, पर कोई सॼी ज़िंदगीअ जे लाइ हिन झोली में ॾुखनि खे सांढे त नाहे वेहंदो। वारो करंदरा दोहलो कढिया तने दोहल मां दधका कढां दधका। उन न्याणी जो घर उजड़ियो तोखे एहसास ही ना है, पी ही जला दई। रातो जे जिस्म ते जख्म रसाया आहिनि, मां तुझी दिल ते जख्म रसाईंदुसि। तूं मुंहिंजे बचल खान जे राज में ईअं नथो करे सघीं। किथे ईअं न थिए जो बाज़नि जे हथां छटिजी वञे। इन्हनि कुतनि जे सहारे कॾहिं बि शींहं जो शिकार नाहे थींदो। ऐं शींहं जो शिकार गिदड़ कॾहिं न कंदा। मुंहिंजी सलाह वध इन ख़बर के कुकु वारो बंदूक डुप कढाई। हथ तो ॿुधे, मूंखे माफ़ करे छॾ भाॼी। मूंखे सम्झ में नथो अचे त मां हाणे हिन ख़बर खां जान कीअं छॾायां। तुंहिंजो सावल को हिगड़िन जो गुॾो थोड़ा ही आहे जो कंहिंजी चिणग सां सड़ी खाक थी वेंदो। चल हर मुड़ुस पंहिंजी ज़ाल सां ईअं जिंदगी जो सफ़र गुज़ारे। अच्छो अथव मोह, हीरा अथव पेर, मुंहिंजी ख़ुशियुनि मथां त पाणी फेरे छॾियो। यार दादू खान वॾो ख़ुशि नसीब आहे जो सोभारे खान जे धी सां लाऊं थो लही। पंहिंजी ज़ाल उमल खे तलाक त ॾिया। मोहब्बत मीरास असांजी। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी।